जेके असांजे स्टेटस खे ॾिसी एतिरो सड़नि था उहे असांखे ॾिसी केतिरो सड़ंदा हूंदा। ख़ैर असांजो छा, सड़ण वारा सड़ंदा रहनि, असां स्टेटस बि रखंदासीं ऐं उन्हनि जे साम्हूं बि ईंदासीं। जलण वारनि खे मोकल आहे। जंहिंजी टके जी बि इज़त कोन्हे उहे त असांखे चैलेंज कनि। ॿुध पुट, जंहिंसां तूं हथ मिलाईंदो आहे उहे असां सां पेरनि ते हथ रखी मिलंदा थी, ऐं असांजी पुठी पोयां जेका वणे सां बकवास कर, पर जॾहिं साम्हूं अची त औकात में रही ॻाल्हाइजां, न त ज़बान काकड़े मां कढी कुतनि खे ॾींदोमांइ। झंग में त गिदड़ बि पाण खे शींहुं सम्झंदो आहे, पर जॾहिं शींहुं साम्हूं ईंदो आहे त उनखे उनजी औकात ॾेखारींदो आहे। सुणा, इन करे बहितर थी त गिदड़नि वारी ज़िंदगी गुज़ार, शींहुं थियण जी कोशिशि न कर।